कृतिका, हाल मां हलाई तो दुकान ते, ठीक है न? ठीक है। अरे ॿुधो था, भगवान श्री झूलेलाल जो बहिराणो है ना राजस्थान जे देवली शहर जे बोरा गणेश जी ते, त पाण खे त हलणो ही है न। छा एतरी परे हलूं? तू भगवान जी पूजा करनी ताई घर, ऐं भगवान के तो जिते पूजो उते ही है। छा एतरी परे हलनासी? हल ठीक है, मूंखे देर भी थे, मां हलाई तो। अरे ॿुधो था, हाँ ॿुधाए। त पंहिंजे हिसाब किताब जी कॉपी त कमरे में ही भुलिजी आया आहियो। अरे मां त भुलिजी वियसि, तू ही कमरे में खड़ी मूंखे हिते ॾी वञ। मां कान थी अचांव, त पंहिंजे पाणे अची खड़ी वञो, मूंखे हेठि लहण में सूर थो थिए टंगुनि में। हेठि तक अची कॉपी ॾी वञी आहे त छा थी पया, बल्कि तुंहिंजे लाइ मुंहिंजे मन में एतिरो प्यार वधी पया। मुंहिंजो इज्जत सम्मान रखी तू हेठि कॉपी नथी ॾियण अची सघी। हेठि ॾी वञी आहे तुंहिंजे लाइ मुंहिंजे दिलि में ॿियो प्यार वधी पया। कम से कम मुंहिंजो सम्मान रखी हेठि त अची आहे। मूंखे बि लॻे मुंहिंजी ज़ाल मुंहिंजे लाइ हेठि तक आई ऐं मुंहिंजो सम्मान ऐं इज्जत रखे। तव्हां सही पिया चयो, मां ग़लति हुअसि, पर ही सभु मां तव्हांखे सम्झाइण लाइ कयो हो। अरे पाण मंदिरनि में, गुरुद्वारनि ते ऐं झूलेलाल जे प्रोग्रामनि में इन लाइ वेंदा आहियूं कि भगवान श्री झूलेलाल खे महसूस थिए कि पाण उन्हनि सां केतिरो प्यार कंदा आहियूं। पाण भगवान श्री झूलेलाल जे प्रोग्रामनि में हाज़िरी भी लॻाईंदा आहियूं, जंहिंसां भगवान श्री झूलेलाल खे महसूस थींदो कि मुंहिंजा भक्त केॾो परियां परियां खां था अचनि मुंहिंजे प्रोग्रामनि में हाज़िरी लॻाइण लाइ, जंहिंसां भगवान श्री झूलेलाल पंहिंजे प्यार जी डोर में बंधियल भी रहनि, असांजे दुख दर्द में खिचजी करे असांजे मथां महिर करनि। हल तैयारी कर, पाण भी हलूं था 23 अगस्त जो राजस्थान जे देवली शहर में बोड़ा गणेश जी ते परम पूज्य ठकुर साईं मनीष लाली जे सानिध्य में थियण वारे बहिराणा साहिब में। तव्हां सभी आमंत्रित हो भगवान श्री झूलेलाल जे भव्य प्रोग्राम में, जेको आहे राजस्थान जे देवली शहर में बोड़ा गणेश जी ते। तव्हांखे ॿुधाए सुंदर भजननि सां गॾु श्री बहिराणा साहिब जो टाइम आहे 12:15 ॾींहं जो, ऐं शाम जो 4 खां 6 बजे थींदो भव्य भंडारो, आम भंडारो। 23 अगस्त ध्यान रखिजो, राजस्थान जे देवली शहर में बोड़ा गणेश जी ते। जय श्री झूलेलाल।